أعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين. مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना
मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारी जमात सगोरी, अजोकी हिन महफिल में अवांजे आडो अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वारू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी मुं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आ। उन जो तर्जुमो, तफसीर ऐं कुछ मसइला इंशा अल्लाह तबारक व ताला तवां जे आडो पेश करण जी कोशिश कंदुस। मुखे दुआ कजो रब्बुल आलमीन इंशाअल्लाह पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मुखे हक ऐं सच जे चवण जी तौफीक अता फरमाए। तवां असां सभिनी ॿुधण वारनि खे रब्बुल आलमीन जल्ल जलालू अमन वालू शाल हक ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी भी तौफीक अता फरमाए। हिन आयत सगोरी में जेका मूं तव्हां जे आॾो तिलावत कई आ, अल्लाह तबारक व तआला उन्ही में फरमायो आहे त ऐं ईमान वारो अल्लाह पाक जो खौफ दिल में धारियो। इहो हिकिड़ो अहिड़ो मसइलो आ जंहिं में मोमिन मुसलमान जे दिल में खौफ़े खुदा हूंदो, वो तक़रीबन हर गुनाह खां पाण खे बचाईंदो। इन जे करे त हू सोचींदो त मां अल्लाह जी मखलूक आहियां, अल्लाह साईं मूंखे पैदा कयो आ, वरी हिन जहान खे छॾे मरी मरण खां पोइ अल्लाह साईं जे आॾो पहुचणो आ। उते हिसाब किताब सभु थींदो। पोइ मूं वटि जेकॾहिं कुझु न हूंदो, अमल मुंहिंजा ख़ाली हूंदा, त अल्लाह साईं जल्ल जलालू अमन वालू खे कहिड़ो जवाब ॾींदुसि ऐं उते मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। इहो खौफ न जंहिं माण्हूअ जे दिल में हूंदो त उहो घणो करे इंशा अल्लाह ताला गुनाह जे वेझो न वेंदो। नमाज भी कज़ा न कंदो, ज़कात भी अदा कंदो, रमजान शरीफ जा रोजा भी रखंदो, खैर खैरात भी कंदो, गरीबन मिस्कीनन ओड़े पाड़े वारन जी सार ऐं संभार भी लहंदो। मतलब त हू खुदा जे खौफ जे करे तमाम घणन गुनाहन खां बची भी पवंदो ऐं नेकी जे तरफ माइल थी पवंदो। तंहिंजे करे अल्लाह ताला हिकिड़ो आसान तरीक़ो, सवली ॻाल्हि ॿुधाई, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह, ऐं ईमान वारो तव्हां अल्लाह खां डिॼो। अॻिते ॿी ॻाल्हि आहे वकूनू मअस्सादिकीन, अवां अल्लाह जो त खौफ रखो, पर जेके मूं अल्लाह पाक जल्ल जलालू अमन वालू जा सालिह बाना आहिनि, नेक आहिनि, जिनखे मूं रब्बुल आलमीन इज्जत आबरू मकाम ऐं मर्तबो ॾिनो आ, उन्हनि सालिहनि जी तव्हां सोहबत अख्तियार कयो। छाजे करे त सोहबत इंसान खे तमाम घणो फ़ाइदो ॾींदी आ। जेकॾहिं को माण्हू कंहिं बुरे माण्हू जी सोहबत में वेहंदो आ त बुराई सिखंदो आ, कंहिं नेक जी सोहबत में वेहंदो त नेकी सिखंदो। इन जे करे अल्लाह ताला हुकुम फरमायो त हिकु त मुंहिंजो खौफ रखो ऐं नेकन सालिहन बानन
मुत्तकिन परहेज़गार बाननि जी सोहबत अख्तियार कयो इहा तव्हां जे लाइ तमाम घणी मुफ़ीद आहे। इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि जे बारे में इंशाअल्लाह ताला मां तव्हां जे आॾो कुझु ॻाल्हियूं अर्ज़ करण हाज़िर थियो आहियां। मूंखे उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला तव्हां गौर सां ॿुधंदव। पहिरीं ॻाल्हि अल्लाह जो ख़ौफ़ ऐं ॿिए नंबर में नेकनि जी सोहबत। इहे ॿ ॻाल्हियूं जेकॾहिं असांखे सम्झ में अची वयूं त इंशाअल्लाह ताला अॼोको ही असांजो अचण वेहण जलसे में ॿुधण ओजागो करण सीअ में वेहण सजायो थी पवंदो। रब्बुल आलमीन शल तव्हां असांखे पंहिंजे ज़ात पाक जो ख़ौफ़ भी नसीब फरमाए त अल्लाह से असांखे पंहिंजे बाननि जी सोहबत भी नसीब फरमाए। हाणे तव्हांखे गुज़ारिश कबी त तव्हां गॾिजी दुरूद पढ़ो, सलात शरीफ़ पढ़ो त मां तव्हांखे इन ॿिनि मौज़ूअनि जे बारे में कुझु ॿुधाईंदो। सभई चओ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। नाराज़ त कोन थींदो न अदा? तव्हां सलात कान पढ़ी, अकेले मुंह पढ़ी तव्हां त पढ़ी कान, चो भला कावड़ आयो छा? सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजों मुसलमान भाइरों, असल में आहे खौफे खुदा। जन शख्सन के अल्लाह पाक जल जलालहु अमन वालहु पंहिंजे खौफ जी नेमत नसीब फरमाई आहे। उन्हनि खे अल्लाह जी ज़ात बाबरकात वाइदो कंदो आहे त तव्हां दुनिया में मुंह हिकिड़े रब्बुल आलमीन जो खौफ धारियो, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात वरी तव्हांखे दुनिया जे सभिनी खौफनि खां पाक करे छॾींदो आहियां। हिक रब करीम जो खौफ धारियो, कंहिं ॿिए जे लाइ अवां खौफ पंहिंजे दिल में न रखो। पुजरी अल्लाह साईं जो खौफ रखंदो त दुनिया जा जेके भी खौफ गम दुख उन्हनि सभिनी खां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन खौफे खुदा करण वारे खे पाक ऐं साफ़ बनाए छॾींदो आहे। अल्लाह जल्ल जलालहु अमन वालू जा नेक ऐं सालिह बानहा जल खे तव्हां ई असां पंहिंजी ज़ुबान में अल्लाह जो वली चवंदा आहियूं, उन्हनि अल्लाह जे वलियनि खे भी अल्लाह पाक जल्ल जलालहु अमन वालू जी ज़ात बाबरकात फरमायो आ, अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ये मुंहिंजा दोस्त जेके मुंहिंजो खौफ रखंदा आहिनि, मूं रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खां डिॼंदा आहिनि, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि खे मुंहिंजे खौफ रखण जे करे हिन दुनिया में ॿियनि खौफनि खां बचाए छॾियो आहे। वला हुम यहज़नून, ऐं अल्लाह जा वली जन खे हकीकी माना में रब्बुल आलमीन जो खौफ आ, उन्हनि खे अल्लाह ताला पाण खे त खौफ खां गम खां मुसीबतुनि खां पाक रखंदो आहे, पर उहे अल्लाह जा वली पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे मुरीदनि, पंहिंजे ताल्लुक रखण वारनि जेके जेके अल्लाह जे बाननि सां निस्बत रखंदा आहिनि, अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मुंहिंजा दोस्तो तव्हां त बेखौफ आहियो, पर तव्हां जा मुरीद भी तव्हां जे निस्बत जे करे बेखौफ हूंदा। शरत रुगो इहो आहे त अवां अल्लाह साईं जल जलालहु अमन वालू खां डिॼंदा रहो। जेको माण्हू अल्लाह जो खौफ न रखंदो आहे,
वो पुलिस खां डिजंदो आ, वडेरे खां डिजंदो आ, कौमी सरदार खां डिजंदो आ, पटेल खां डिजंदो आ, चोर खां डिजंदो आ, कर्ज जो खौफ, बुख जो खौफ, रिज़्क रोज़ीअ जे तंगी जो खौफ, मता मुंहिंजी रोज़गारी ख़त्म थी वञे। अल्लाह जल्ल जलालु अमन वालो फरमाए थो, ऐ मुंहिंजा बान्हा तो मां अल्लाह के विसारियो आ, मुंहिंजो खौफ नथो रखी पियो, मां अल्लाह जो ड्रिज पंहिंजे दिल में नथो धारी, मां रब्बुल आलमीन तोखे सॼे जहान जा गम ऐं खौफ तुंहिंजे मथां मुसलत करे छॾिया, पर तूं हिकिड़े अल्लाह जो खौफदार त सभिनी खौफनि खां बची पवंदे। हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह तमाम मशहूर अल्लाह जो वली थी गुजरियो आ। ओ फरमाए पियो त मां रस्ते सां चा पियो हिकिड़ो नंढड़ो ॿार आ, रस्ते जे पासे में ज़ारो ज़ार रोई रहियो आ। अल्लाह जा बाना हमेशा ॾुखायनि खे रोवंदनि खे रिझाईंदा आहिनि। अल्लाह जे बानड़े ॾिठो बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह त ही ॿारड़ो आ, मासूम आ, नंढड़ो आ, अलाए हिन खे कंहिं मारियो आ, अलाए हिन खे को पेट में सूर आ, का हिन खे बीमारी आ, या थी सघे तो हिन खे उञ या बुख लगी हुजे या का बी तकलीफ़ हुजे। इन जे करे हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह हुन ॿारड़े खे गिराटड़ी पाए पुछनि था, बाबा छो थो रोई पियो? बुख लगी थी? चई न। कंहिं मारियो थी? न। भला का तोखे बीमारी आ, पेट में सूर वग़ैरह आहे? चई न। कंहिं तोखे मारियो भी कोने, तोखे तकलीफ़ भी काने, तोखे बीमारी भी काने, पोइ रोइण जो मतलब छा है? ॿारड़ो तो चवे, अॼु मां हिकिड़े आलिम खां क़ुरान करीम जी आयत ॿुधी। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालो कलाम पाक में फरमायो आ, फत्तकुन्नार अल्लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारह उइद्दत लिल काफिरीन। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मन वारो फरमाए तो, फत्तकुन्नार, बाह खां डिजो। केड़ी बाह? उइद्दत लिल वक़ूदुहा अन्नास वल हिजारह, जह बाह जो बारण माण्हू थींदा ऐं पत्थर थींदा, उन बाह में माण्हू साड़िया वेंदा, उन बाह में पत्थर साड़िया वेंदा। अल्लाह ताला फरमाए तो, उइद्दत लिल काफिरीन, उहा बाह मां अल्लाह पाक काफरन जे लाइ तैयार करे छॾी आ। उन ॿारड़े चयो बायजीद बिस्तामी खे, साईं मां उहा आयत ॿुधी आ, अल्लाह ताला चवे तो, बाह खां बचो जंहिं बाह में माण्हू सड़ंदा, उन बाह खां बचो जंहिं में पत्थर सड़ंदा। इन जे करे मां रोवां थो त मां बि माण्हू आहियां ज़रूर, मता मूंखे उहा बाह साड़े विझे। हजरत बायजीद बिस्तामी चुस, अब्बा तू मासूम आ, तू नाबालिग आ, तू नंढड़ो आ, तो को गुनाह कोन कयो आ, चोरी तो कान कया, ज़िना तो कान कया, नमाज तो ते फर्ज काने जो तो कज़ा कई हुजे, रमजान जा रोजा तो ते फर्ज कोनन, तू नाबालिग आ, हज तुझे मथा बालिग, हज तुझे मथा लाजिम वाजिब कोने, तू नाबालिग आ, पो तू छो थो डिजी? हे त अहकाम जंहिंजे मथां वाजिब हुजनि ऐं न करे सघे उहो डिजे, तू त सफ़ा पाक आ, मासूम आ, तुंहिंजे मथां को फर्ज आहे ई कोन को, तुंहिंजे रोवण जो मतलब मूंखे समझ में नथो अचे। ॿार चयो, साईं तव्हां सच था चओ, वाकई मूं गुनाह कोन कयो आ, मुझे मथा वाकई फर्ज वाजिब न आहिनि,
पर रोवां इन्ही जे करे थो त अल्लाह जी ज़ात बाबरकात बेनियाज़ा। मूं पंहिंजे माउ खे ॾिठो आ, मुंहिंजी अम्मा जंहिं महल पंहिंजे चुल्ह में मानी पचाइण जे लाइ बाहि ॿारींदी आ त थुल्हियूं थुल्हियूं काठियूं मज़बूत काठियूं उन्हनि खे बाहि कान वठंदी आ। पोइ अम्मा नंढड़ियूं नंढड़ियूं सन्हड़ियूं सन्हड़ियूं काठियूं गॾु कंदी आ, सन्हा सन्हा कख गॾु कंदी आ, अॻ में उन्हनि खे बाहि ॾींदी आ। पोइ जंहिंमहिल सन्हड़ा कख सन्हड़ियूं काठड़ियूं बाहि में मच भरंदियूं आहिनि, उन खां पोइ उन में थुल्हियूं काठियूं रखबियूं आहिनि त पोइ थुल्हनि काठियुनि खे बि बाहि वठी वेंदी आ। मां डिॼां थो त मतां क़यामत जे ॾिहाड़े वॾा वॾा काफ़र अल्लाह ताला दोज़ख में विझे ऐं उन्हनि खे बाहि न वठे। रब त बेनियाज़ आ जे असां जहिड़ा नंढड़ा नंढड़ा सन्हड़ा सन्हड़ा ॿारड़ा बाहि खे मचाइण जे लाइ विझी दोज़ख में बाहि ॿारे ऐं उन खां पोइ उन में दोज़ख में काफ़रनि खे साड़े त ख़ुदा खां को पुछण वारो कोन्हे। मूंखे ड्रिज थी पियो आहे त अल्लाह बेनियाज़ आ, मतां मूंखे बि रब करीम जी ज़ात इन्ही नमूने सां दोज़ख ॾे मोकिले। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मूंखे इन ॿार जे ॻाल्हि ते अजब लॻो। सुबिली नंढड़ो ॿारड़ो आ, उनखे बि एहसास आ त मां अल्लाह पाक जे आॾो बेनियाज़ रब जे आॾो कमज़ोर आहियां। रब्बुल आलमीन बेनियाज़ आ, जीअं वणेसि तीअं करे। जेकॾहिं नंढड़े ॿार खे बि बाहि में विझे त खांसि पुछण वारो कोन्हे। हज़रत बायज़ीद बिस्तामी खां चीख निकिरी वई ऐं अल्लाह जो वली बेहोश थी वियो। ज़मीन ते काफ़ी टाइम बेहोश पियो हो। उन खां बाद में होश में आयो। उन ॿारड़े खे चई अब्बा तोखे तसल्ली आ इन जे करे त नंढड़ा ॿार दोज़ख में कोन विधा वेंदा, पर तोखे छा बसा तो मूंखे सबक़ अहिड़ो ॾिनो आ। मूंखे इहा ॻाल्हि ज़हन में कान ही, पर तो मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि विधी आ त रब बेनियाज़ आ, यफ़अलुल्लाहु मा यशा, जीअं वणेसि तीअं करे हुन खां पुछण वारो कोन्हे को। अल्लाह जे ज़ात खां हमेशा डिॼणु घुर्जे, ख़ुदा जो ख़ौफ़ रखणु घुर्जे। जेकॾहिं इंसान ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदो आ त अल्लाह जी ज़ात उनखे जहन्नम जे बाहि खां बचाए छॾींदो आ। सभई सुभान अल्लाह जो आवाज़ अचे अञा बुलंद आवाज़ सां। कुछ जागो, कुछ निंड खे फिटायो। ऐं गर्मी सर्दी एतिरी आहे कान का माशाअल्लाह। अवां जे मुल्क में ख़ैर आहे, असांजे मुल्क ते छिती गर्मी आहे, सर्दी आहे। अवां वटि माशाअल्लाह मौसम अहिड़ी का थधी कान्हे, पर थोरो ॻाल्हाईंदा हलो। सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह चओ। इंसान पाण में इनकलाब आणे मुसलमानी हैसियत सां। जेकॾहिं असां मुसलमान आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं, बाबा आयो या न आयो? सुभान अल्लाह चओ ऐं चओ अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं। त मुसलमान जे लाइ ज़रूरी आहे त पाण खे हमेशा अल्लाह जे आॾो कमज़ोर सम्झे। अल्लाह ताला ताक़त वारो आहे, कमज़ोर समझी पाण खे ख़ुदा खां डिॼंदो रहे। पोइ जेतिरो ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कंदो ओतिरो हुन जो अल्लाह से दर्जो बुलंद फरमाए छॾींदो आहे। हिकिड़ी हदीस पाक आहे, रसूलुल्लाह जो फरमान आहे। पाण फरमाइनि था ही जेके जहन्नम आहे उन जी वेकर, उन जो हुजुम, उन जो मुफ़ासिलो एतिरो त घणो वाजो है 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान। जेकॾहिं उन्ही में अंदर उछलाए छॾजनि तब मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था पिया त जहन्नम अञा वॾो आहे। उन में जेका बाहि बरंदी आहे उन बाहि दोज़ख वारी खां दुनिया वारी बाहि रोज़ानो 70 दफ़ा ख़ुदा जे दरगाह में दुआ ऐं सुवाल कंदी आहे। हीअ दुनिया वारी बाहि त या अल्लाह
मुखे भी जहन्नम जे बाहि खां बचाए जा। अगरच मां पाण भी बाहि आहियां, पाण भी दोज़ख जहिड़ी आहियां, पर जेका दोज़ख में बाहि आ उहा एतिरी त तेज आ जो मां दुनिया वारी बाहि रोज़ानो 70 भेरा उन्हीं दोज़ख जे बाहि खां पनाह घुरंदी आहियां। नबी करीम फरमाइन था, दुनिया जा दरिया, दुनिया जा बहर, दुनिया जा समुंड, दुनिया जूं नदियूं नाला, दुनिया जा बरसातूं ऐं मींह केतिरा भी वसन, दोज़ख जी बाहि खे विसाए कोन सघंदा। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइन था, ॿ शयूं आहिनि जेके दोज़ख खे विसाए छॾींदियूं आहिनि। घणियूं शयूं? सहाबा किराम पुछो, या रसूल अल्लाह ॿुधायो त असां बि उन ते कोशिश करे अमल कयूं त जीअं असां पाण ते दोज़ख जी बाहि खे विसाए छॾियूं। नबी करीम ॿई शयूं ॿुधायूं, तव्हां जे चवंदो त ॿुधाईंदुसि। सभु त कोन था चओ, सब हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। ॿुधायां बाबा? सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, पहिरों पहिरी शय आहे गुनाहगार इंसान जे अख जो पाणीअ जो कतरो, जंहिंखे ॻोढ़ो चवंदा आहियूं। तव्हां छा चवंदव अख जे पाणी खे? अंज। माशाअल्लाह, मूंखे मिसाल थिया न तव्हांजे मुल्क में, पर इहो लफ़्ज़ नओं ॿुधो। अंज भी चओ था, ॻोढ़ो भी चओ था। माशाअल्लाह, भला समझो त था न, ॻोढ़ो समझो था न। अरबी में उनखे चइबो आहे दुमूउल आसी, गुनाहगार जे अखियुनि जा ॻोढ़ा। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो, गुनाहगार जमल आधी रात जे टाइम ते अकेलाई में पंहिंजे गुनाहनि जो जाइज़ो वठंदो आ त मां हेॾो गुनाहगार आहियां, मूं हेतिरा गुनाह कया आहिनि, ऐं उन अल्लाह पाक जे आॾो रोई ॾींदो आ। रोवण जे टाइम ते हुन जे अखियुनि मंझां ॻोढ़ा वहंदा आहिनि। अल्लाह जी ज़ात बाबरका जो हबीब फरमाए थो त समुंड दरिया बहर तव्हां जा दोज़ख जी बाहि विसाए कोन सघंदा, पर गुनाहगार जे अख जे ॻोढ़े हिकिड़े सां दोज़ख विसामी वेंदो आहे। केॾी वॾी भलाई आहे इंसान रोई दे ऐं अखियुनि मथां शर्मिंदगी जे करे, ख़ौफ़े ख़ुदा जे करे पाणी वहाए विझे। अल्लाह ताला जी ज़ात उन जे नी ॻोढ़े खे ज़ाया कोन थो करे। अल्लाह ताला फरमाए थो, इहो मूं वटि महफूज़ आहे, क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजी अख जे ॻोढ़े खे दोज़ख में विझंदुसि, तो ते दोज़ख थधो थी वेंदो। सहाबा किराम चयो, या रसूल अल्लाह ॿी कहिड़ी शइ आहे? हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ॿिए नंबर ते आ सदको। छा? सदको, खैर ऐं खैरात। जेको माण्हू साल में फसल लहंदो आहे खैरात कंदो आहे, वापार में नफ़ो ईंदो आहे खैरात कंदो आहे, का शइ हुनखे अल्लाह से बख़्त में ॾींदो आहे, बचन खे खाराईंदो आहे, वरी खैर खैरात कंदो आहे, कहिड़े बि नमूने सां हुनखे ख़ुदा ॾींदो आहे, त पोइ रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे मिलण खां पोइ अल्लाह जे रज़ा जे लाइ जेको सदको या खैर या खैरात कंदो आहे, नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, भली हिकिड़ो कतरो हुजे, हिकिड़ो ज़रड़ो हुजे, अल्लाह जे राह में सदके करण वारो जॾहिं सदको कंदो आहे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन सदके जे एवज़ में जहन्नम जी बाहि खे विसाए छॾींदो आहे।
असां खे बि खपे त असीं हिकु त ख़ुदा जे ख़ौफ़ में रोऊं, अखियुनि मां ॻोढ़ा ई लुड़क वहायूं, ऐं ॿिए नंबर में अल्लाह सही जेकॾहिं ॾिए थो अल्हम्दुलिल्लाह रब गंज ॾिना आहिनि त वरी अल्लाह जे राह में बि ॾिजे, सदको कजे, ख़ैर ख़ैरात कजे, ओड़े पाड़े ग़रीब मिस्कीननि जी सार लहिजे, रन ज़ाल खे, कंहिं यतीम ॿार खे, कंहिं मदरसे में, कंहिं मस्जिद में, कंहिं दीनी इदारे में अल्लाह जे राह में सदको कबो। असदक़तु तुरद्दुल बला, ॿी बोजे सोणे नबी करीम जी हदीस आ जंहिंमें रसूलुल्लाह फरमान त सदके सां तव्हांजी मुसीबत टरी वेंदी आहे। तव्हांजे मुक़द्दर में, तक़दीर में मुसीबत लिखियल हुई, अवां खे मुसीबत अचणी हुई, पर सदको तव्हां लाशऊरी में, बेखबरी में मिड़ई ख़ैरात करे छॾी। कंहिंखे 5 रुपया ॾिनई, कंहिं फ़क़ीर खे रुपयो ॾिनी, कंहिंखे 5 रुपया ॾिनई, ईअं लाशऊरी में जेका मुसीबत तो जे मथां कड़की पई हुई उहा तो तां टरी वेंदी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो धोबी हो, माण्हुनि जा कपड़ा त धोंदो हो पर कपड़ा सुठा लिकाए छॾींदो हो। चङो कपड़ो आयो अबो कूड़ हणंदो, अदा मूंखों विञाइजी वियो, फाटी पियो, अलाए काॾे वियो, मूंखों तव्हांजो कपड़ो गुम थी वियो। हाणे माण्हू कहिड़ो जहिड़ो कनि, अदा हाणे कपड़े लाइ, पर ॾाढी हुनजी बुछड़ी आदत ही कपड़ा माण्हुनि जा सभु विञाए ख़राब करे छॾे। माण्हू हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि विया, अबा इन नंढे खे छा थियो आहे, सुरको थो घुमे पियो। माशाअल्लाह सावा पटका त जाम ॾिठा अथमि, ख़ुशी घणी थी आहे, पर हाणे वेही रहो, ॿुधो वेही, कमल हेॾे थो वञे, कमल हेॾे थो वञे, तव्हां वॾा वरी वेठा था मज़ो ॾिसो, वेहारियोसि। सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही अजमईन। हेॾो वरी ॿियो थियो आयो, तव्हांजो पंहिंजो वॾनि जो ॾोह आहे, ॿार विहारिया अथव अॻियां, तव्हां वॾा थी वियो वही पिया हेॾे पिया पंहिंजे में खेॾनि। हा सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि माण्हू आया, ऐ अल्लाह जा नबी, इन धोबी असांखे बेज़ार कयो आहे। धोबी सम्झो था, धोबी, इन धोबी असांखे तंग कयो आहे, असांजा कपड़ा भले खां भला खायो वञे। दुआ घुर, तूं अल्लाह जो नबी आहे। ईसा अलैहिस्सलाम फरमायो, ईअं बद दुआ जल्दी न घुरबी आहे, पहिरां पहिरां हुनखे नसीहत कबी आहे, हिदायत कबी आहे। जे मुड़ी वञे त ठीकु आहे, जे भला नसीहत खां पोइ बि नथो मुड़े त पोइ इहा बद दुआ बि परे कान्हे। हमेशा कंहिं माण्हूअ खे को ऐब ॾिसजे, गुनाह ॾिसजे त हुनखे सम्झाइजे। मां अॼु सुबुह जो पंहिंजे मदरसे में वेठोसि, उते हिकिड़ी किताब मूं पढ़ियो, मदारजुन नबूवत किताब जो नालो आहे। हज़रत मौलाना शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी अहले सुन्नत जो मशहूर आलिम आहे, ऐं वलीउल्लाह आलिम हो, 9वीं सदी जो हो। मदीने में हदीस लिखंदो हो, कंहिं बि हदीस में भुलिजी पवंदो हो त किताब कोन खोलींदो हो, ताज़ो वुज़ू करे बरकातू नफल रियाजुल जन्नत में पढ़ी नबी से के फरियाद कंदो त या रसूलल्लाह हदीस बि तुंहिंजी आ, मतलब बि तूं ॾस मूंखे।
उनके मुझे महबूब करीम जी ज़ात जी मेहरबानी थी दी ही उन रात में नखे ज़ीदार थी दो हो ऐ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं हदीस जे बारे में उन्हीं के बुधाईंदा हा त हिन हदीस जो ही मतलबा ही मकसदा वो लिखंदो वीदो हो वो किताब हुन मदीने शरीफ में लिखियो आ अशातुल लम्हात शरह मिशकात उन जो नालो आ फारसी जुबान में आ आलिम उनखे सुञाणन था पिया ओ शेख साहब पंहिंजे किताब मदारिज नबूवत में लिखे थो त जेकॾहिं को इंसान चओ सुभान अल्लाह समूरो घर अल्लाह जे राह में लुटाए अनाजात अनाज ॾेई छॾे बिस्तरा हल त बिस्तरा ॾेई छॾे अयूं हल त अयूं ॾेई छॾे ढगियूं हल त ढगियूं ॾेई छॾे बुझादा पैसा सोन चांदी घर में आ सभु ॾेई छॾे याने जो कुछ भी उनके अल्लाह ॾिनो वा ओ सब अल्लाह जे राह में खैरात करे उन जो तमाम वॾो सवाब आ पर नबी पाक जी हदीस लिखे थो त बे पासे जेकॾहिं कंहिं पंहिंजे मुसलमान भाव खे शरीयत जे मामले में दीन जी तबलीग करे ऐं हिकिड़ो मसइलो सेखारे त उन खैरात खां उहो मसइलो वधीक आहे सुभान अल्लाह ॾाढे सुभान अल्लाह कंहिंखे निमाज़ जो मसइलो सेखारियईं कंहिंखे वुज़ू जो मसइलो सेखारियईं कंहिंखे हज जो तरीक़ो ॿुधायईं कंहिंखे ज़कात जा मसइला सेखारियईं कंहिंखे उम्रे जो तरीक़ो ॿुधायईं कंहिंखे तहज्जुद जी निमाज़ कंहिंखे तड़ लाहिण जो तरीक़ो मतलब त को बि शरीयत जो मसइलो शेख साहब रहमतुल्लाह अलैह मदारिज नबूवत में लिखे तो उन्हीं हदीस रसूलुल्लाह जी दोनी हिकड़ी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जो हिकड़ो मसइलो कंहिंखे सेखारे उन जो एडो सवाब आ जो होडो सॼो घर अल्लाह जे राह में लुटे छॾे उन खां हो वधीक कंहिंखे मसइलो सेखारे सुभान अल्लाह त चओ तव्हां भी इहो सवाब कमाए सघो था तव्हां चवंदो असां मौलवी कोन आहियूं मौलवी कोन आहियो असां रोज़ था आलिमन खां तकरीरूं ॿुधो तव्हां जे मुल्क में कॾहिं न कॾहिं मां त खणी थो अचां 2 साल 3 साल पोड़ो थी वियो हां सफ़र नथो करे सघां उहा मुंहिंजी ॻाल्हि पर हूअं ई बि तव्हां जे मुल्क में त रोज़ किथे न किथे तव्हां जे ओड़े पाड़े आलिम अचनि था जलसा कनि था पिया अवां आलिमनि खां कुझु त सिखो था न अवां आलिमनि खां ॻाल्हियूं सिखी रुगो कन मां कढी न छॾियो उहा यादि करे वञी पंहिंजे बच्चनि खे सेखारियो त तव्हांखे सवाब थिए रुगो असां मौलवियुनि जे मथां न आहे अवां जे मथां बि आहे अवी ॿुधो था पिया कलाक कलाक 2 कलाक 3 कलाक तकरीरूं ॿुधो था उहे तव्हां ॿुधी ॿियनि खे ॿुधायो सिखी ॿियनि खे सेखारियो इहे सोने नबी जो पैगाम घर घर पुॼायो उन जो नतीजो इहो निकिरंदो त इंशाअल्लाह ताला अल्लाह सी तव्हां खे बि अजुर अज़ीम अता फरमाईंदो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे चयो बाबा मां हिन जे लाइ बद दुआ कोन थो घुरां अॻ में हिन खे घुराए नसीहत कयूं मुड़ी वियो त ठीकु आहे न त पोइ पिटींदासीं माण्हू चयोसीं तव्हांजी मर्ज़ी हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हीं खे घुरायो बाबा मां केरु आहियां कि तू अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम मुझे मथा तुझो ईमान आचे हाओ ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह मां तो के अल्लाह जो नबी मञा थो मां मुसलमान आहियां काफर न आहियां हजरत ईसा अलैहिस्सलाम चओ तुंहिंजी शिकायत आ माण्हू सॼा ॻोठ जा सभु चवनि था त तू माण्हुनि जा कपिड़ा लिकाए थो छॾी पियो इहो गुनाह जो कमु आहे ॿीहर कपिड़ा न लिकाए मूंखे चयो हूं त बद दुआ कर पिटीस त मरी वञे हिनखे का बला खाए को शींहुं खाए को उठ खाएसि को जानवर खाएसि हे मरी वञे ख़ल्क़ ख़ुदा खे तमामु सताए थो
पर मूं चयो आ त न अग में तोखे नसीहत कयां जे मुड़ी वञी त बेड़ा पार न त पोइ पछाड़ी दुआ भी घुरंदुसि बस तोबा अॼु खां पोइ तोबा बस वाइदो आ हाणे अॼु खां पोइ परावा कपड़ा मां न लिकाईंदुसि ईसा अलैहिस्सलाम उन खां वाइदा वचन वरती उनखे छॾे ॾिनो पर तव्हां चवंदा हो असां बि चवंदा आहियूं त हार हेले जी हेर टंग भॼे त बि न मुड़े इंसान खे जेका न आदत हूंदी आहे अल आदत ला तुरद इल्ला बिल मौत अरबी में भी पहाको आहे त इंसान खां आदत टरदी कान्हे का मरदो त पोइ जान छुटंदी बाक़ी जहिड़ो हूंदो त जेका हुन में बुछड़ी आदत हूंदी उहा छॾींदो ई अवां खे आदत ॾाढ़ी कूड़ जी जलसा ॿुधी ॿुधी थकाओ मुड़ो कोन था वेठा था ॾाढ़ियूं कूड़ियो अवां जे हिन मुल्क में जॾहिं मां शुरू में आयो हुउसि मुंहिंजी कारी ॾाढ़ी नौजवान हुउसि अवां जे इलाइक़े में काफ़ी जगहुनि ते ॿेले शहर में ओड़े पाड़े में मूं जलसा कया इहे साॻा माण्हू आहियो तकरीरूं ॿुधण ईंदा आहियो शौक़ सां ईंदा आहियो शिकवा भी कंदा आहियो त साईं नथो अचे टाइम नथो अचे कावड़िया भी वेठा हो अचूं था आहे त साॻिया लाटू साॻा चुग साॻी कुहाड़ी साॻो गन फर्क त कोन थो पए पियो खिलो न रो ऐं मुंहिंजा भाउ मुसलमान कलमो त केड़ो सोनो नबी करीम ते पढ़ियो थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जेके असां में गुनाह या गुनाह जो आदतूं आहिनि उहे असीं कोन था छॾूं पिया मुंहिंजा अदा जेकॾहिं बेख़बरी जे करे गुनाह कयो थी त अल्लाह माफ़ कंदी पर जॾहिं तोखे ख़बर पइजी वञे त हे गुनाह जो कमु आहे उन खां तौबा कर त रब्बुल आलमीन तो ते राज़ी थी पवे ईसा अलैहिस्सलाम सां कसम साखू खयई साईं मां हाणे ॿीहर कोन कंदुसि कपड़ा परावा कोन फबाईंदुसि पर हुनखे आदत हुई साॻो गन साॻी कुहाड़ी वरी भी साॻे नमूने सां माण्हुनि जा कपड़ा चट ईसा अलैहिस्सलाम खे माण्हुनि ॿुधायो कि विला सुधरे ई नथो साॻी आदत ते बीठो आहे ईसा अलैहिस्सलाम फरमायो हाणे मुते मयार न आहे हिन जे लाइ बद दुआ घुरूं था अल्लाह जे नबी दुआ घुरी अल्लाह पाक वटां जिब्रील आयो रब्बुल आलमीन जिब्रील खे चयो त वञ वञी मुंहिंजे ईसा अलैहिस्सलाम खे चओ त अॼु इहो कपड़ा पंहिंजे घाट ते खणी वेंदो जाथे पाणीअ जो तलाव आहे उते कपड़ा खणी वेंदो धोअंदो शाम ते वापसि कोन मोटंदो मरी वेंदो मां हिन ते अज़ाब मोकिलींदुसि जो उन अज़ाब में जहिड़ो हूंदो ई कोन ईसा अलैहिस्सलाम माण्हुनि खे ॿुधायो माण्हू ॾाढा ख़ुशि थिया अल्लाह चयो आहे नबीअ खे नबी बि सचो अल्लाह बि सचो इन्हनि भागे भेण सां जो अॼु आख़िरी ॾींहुं आयो शाम ताईं मरी वेंदो हे कपड़ा धोई शाम जो वरी साॻो घर मोटी आयो चाक चङो भलो सुभान अल्लाह ॾाढे अञा ॾाढे मुंहिंजा दोस्तो अदीज़ो माण्हू सुबह जो सवेर ईसा अलैहिस्सलाम वटि विया ओ अल्लाह जा नबी जी बाबा तव्हां चयो हो ते शाम ताईं ख़त्म थी वेंदो पर ही त शाम जो ज़िंदह मोटी आयो आहे राति पंहिंजे बचन में हिन ज़िंदगी गुज़ारी आहे उहे जेके कपड़ा धोई आयो हो उहे अञा हिन खोलिया ई केननि के अॼु सुबह जो खोले उहे सॼा कपड़ा सुकाईंदो अवां चयो त राति खां अॻे मरी वेंदो थे त जहिड़ो आहे अल्लाह जे नबी फरमायो इन्ही खे वठी अचो वठी आया असीं अल्लाह जे नबी जाॾो जी बीठो चईसीं कि भला मां त जहिड़ो आहियां
अड़े दे ख़बर अॼु को नेकी जो कम कयो हुई चई सही मूं का नेकी कान कई आ ईसा अलैहिस्सलाम फरमायो हिन खे हितड़े छॾियो हिन जी कपड़न वारी गठड़ी खणी अचो माण्हू वियासे कपड़न जी गठड़ी खणी आया अल्लाह जे नबी फरमायो आहिस्ता आहिस्ता करे खोलींदा वञो उहा गठड़ी जो खोलियूं तो उन गठड़ीअ जे अंदर हिकिड़ो कारो नाग वॾी बला अंदर वेठी हुजे पर उन जो मुंहुं सिबियो पियो हुजे बंदि लॻो पियो हुजे ईसा अलैहिस्सलाम फरमायो हीअ ख़ुदा हिन जे मथां बला नाग मुसलत कयो हो हिन खे खाई छॾे हा मारे छॾे हा पर उन नाग जो मुंहुं बंदि लॻो पियो आहे सिबियो पियो आहे दे ख़बर धोबी कहिड़ो नेकीअ जो कम कयो हुई जैसे मूं ॿी तका बि नेकी कान कई आ पंहिंजे लाइ मानी खणी वियोसि त मंझंदि जो खाईंदुसि हिकिड़ो मूंखे रस्ते में सवाली मिलियो उहा पंहिंजी मानी हुन खे खारायमि शायदि अल्लाह मुंहिंजी उहा सदके वारी मानी क़बूल कई आ जंहिंजे करे मुंहिंजी मुसीबत खे टारे छॾियो आ सभी जो सुभान अल्लाह ईसा अलैहिस्सलाम फरमाया तने भागा मुझे नसीहत खां पोइ न मुड़ियो है हे ॾिसती अज़ाब ख़ुदा जो अचियो थी पर इहा जेका मानी तो हिकिड़ी अल्लाह जे राह में ॾेई छॾी मानी तो जी मुसीबत टारे छॾी मालूम थियो सोने नबी जे फरमान मां मालूम थियो त अखियुनि जा ॻोढ़ा अखियुनि जा लुड़क इहे भी दोज़ख जी बाहि खे गज़ब खे विसाए छॾींदा आहिनि सदको खैरात बि इंसान ता मुसीबत टारे छॾींदो आहे सभई सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन हाणे हिकड़ी ॻाल्हि हा ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं ॿी ॻाल्हि हा वकूनू मअस्सादिक़ीन अल्लाह ताला फरमाए थो नेकनि ऐं सालिहनि जी सोहबत अख्तियार कयो सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बुखारी शरीफ में हिकड़ी हदीस आ जंहिंमें इमामुल अंबिया फरमाइनि था त जेकॾहिं तव्हां कंहिं नेक शख्स सालिह शख्स जी सोहबत में वेहंदा त उन जो मिसाल ही आ सहाबा किराम चयोसीं कहिड़ो मिसाल आ पाण फरमायूं जेकॾहिं तव्हां कंहिं अतुर वारे जे दुकान ते वञी वेहो भली तव्हां अतुर ख़रीद न कयो भली तव्हां खुशबू ख़रीद न कयो पर जेतिरो टाइम अवां उन अतुर वारे जे दुकान ते वेठा हूंदा नबी सही फरमाइनि था तव्हां के मुफ्त में खुशबू पई ईंदी सुभान अल्लाह या दुकानदार तव्हां खे चवंदो तोखे खुशबू थी अचे पैसा ॾे न मुफ्त में छो त दुकान ही अतुर जो आहे सॼो दुकान अतुर सां भरियो पियो आहे खुशबू सां बहकी रहियो आहे त उते जेका खुशबू हुई आहे वेहण वारो मुफ्त में वेठो हूंदो हुनखे मुफ्त में खुशबू पई ईंदी खरीद करे या न करे पैसा ॾे या न ॾे मुफ्त में वेठो हूंदो मुफ्त में वेहण जे करे अतुर जे दुकानदार वारी खुशबू हिनखे मुफ्त में पई मिलंदी नबी करीम फरमाइनि था त नेकनि जी सोहबत बि ईअं आ जेकॾहिं तव्हां नेक जे सोहबत में वेहंदो त पोइ जेकॾहिं तव्हां का नेकी कयो या न कयो पर जेतिरो टाइम कंहिं अल्लाह वारे वटि वेठा हूंदो तव्हां ॻाल्हियूं अल्लाह रसूल जो ॿुधंदा छो त अल्लाह वारनि जे कचहरी में कचहरी अल्लाह रसूल जी हूंदी आहे कोकड़ी माण्हू कोकड़नि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि ढगन वारा ढगन जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि वापार वारा वापार जी ॻाल्हि कंदा आहिनि ॿियनि धंधनि वारा जंहिं धंधे जा शौक़ीन हूंदा मोबाइल वारा मोबाइल जी ॻाल्हियूं पिया कंदा जहिड़ो धंधो हूंदो ओड़ियूं ॻाल्हियूं कंदा ऐं अल्लाह जा नेक ऐं सालिह बाना उन्हनि जे ज़ुबान ते अल्लाह रसूल जो ज़िक्र हूंदो आहे
सोनो शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आ या हुज पिरन वटे या कज पिरन जी पचार। सुभान अल्लाह। हेॾो वारा भी सुभान अल्लाह चओ। या हुज पिरन वटे या कज पिरन जी पचार। इन्हीं बिन्हीं खां धार शल कादर कह के न करे। या त इंसान अल्लाह वारे वट हुजे, कहीं मुर्शिद वट हुजे, कहीं उस्ताद वट हुजे, कहीं आलिम वट हुजे, कहीं मुत्तकी परहेज़गार वट हुजे, जे भला उते नाहे त कम अज कम जुबान ते इहो ज़िक्र अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो हुजे। मुंहिंजा प्यारा दोस्त नबी सही फरमाइनि था इहो नेक जे सोहबत जो असर आहे जो जीअं अतर वारे वट वेहंदो तव्हांखे मुफ्त में खुशबू पईंदी। ऐं बुरे जी सोहबत हुजूर फरमाइनि था उन जो मिसाल वरी हिन तरह आ जो लोहार पंहिंजी भठीअ ते कुहाड़ी ठाहींदो आ, ॾाटरो ठाहींदो आ, लोह जो कमु कंदो आ। असां सिंधी में पंहिंजे मुल्क में लोहार जैसा न बाहि ॿारींदो आ उन्ही खे धवणी चवंदा आहियूं। छा चवंदा तव्हां? दमो माना छा हूंदा जेके उन्ही में चंब जो ठाहींदा हीअं लोॾींदा उस काठनि सां त पोइ हवा फूकू कढंदी आहे। सुभान अल्लाह चओ भला। अवां लोहर जे फूक वांगुरु फूकिया वेठा ॻाल्हायो ई नथा। जंहिंमहिल न उन्ही में वरी कोयला विझबा आहिनि, काठियूं विझबियूं आहिनि त पोइ लोहार जे उन्ही भठीअ ते दूहो थींदो आहे। छा थींदो आहे बाबा? दूहो थींदो आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं बुछड़े जी सोहबत में वींदे तो उन जो मिसाल लोहर जे भठी वांगुरु आहे। तू उते भली को पंहिंजो औज़ार ठहराए या न ठहराए पर जेतिरो टाइम वेठो हूंदे उन लोहर जे उन भठीअ मां तोखे चिणगू भी लॻंदियूं त दूहो भी ईंदुई, अखियुनि मझां पाणी भी कढंदुई। भली तू ॾाटरो न ठहरा, कुहाड़ी न ठहरा, ॿी का शइ न ठहरा पर कचहरी में वेठो हूंदे त उन्ही जे करे उन्ही लोहार वटां जेको लोह ठाहे थो ऐं बाहि ॿारे थो, कोयला अंगर विझे थो पियो, काठियूं विझे थो, बाहि ॿरे थी त चिणगू भी निकिरंदियूं। उहे चिणगू बि तुंहिंजे कपिड़नि खे लॻंदियूं ऐं उन मझां जेको दूहो निकिरंदो उहो बि तुंहिंजे अखियुनि मझां ॻोढ़ा कढंदो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था बुछड़े जी सोहबत ईअं आहे। नेक जी सोहबत हुआ जो तव्हां कंहिं सालिह जी सोहबत में जेतिरो टाइम वेहो उन्ही जगह ते अल्लाह जो बानो तव्हांखे अल्लाह रसूल जो ज़िक्र ॿुधाईंदो, दुरूद जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो, नबी पाक जी शान जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, असहाबन किरामन जे शान जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, औलिया अल्लाह जे शान जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, तव्हांखे भलियूं भलियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। ईअं सम्झो त मुफ्त में अतर वारे वटां तव्हांखे खुशबू पई अचे थी पई। त जेकॾहिं नेकनि जी सोहबत इहा शइ आहे, सोहबत सालिह तोरा सालिह को न दे, सोहबत तालिह तोरा तालिह को न। मौलाना अत्तार रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त नेक जी सोहबत कंदे तो उन नेक जी सोहबत तोखे नेक बणाईंदी, पर जे कंहिं गुनाहगार जी सोहबत कंदे तो उहा तोखे ज़रूर गुनाहगार बणाईंदी। भॼो परे किननि माण्हुनि जे सोहबत खां, भॼो परे फासिकनि फाजरनि जे सोहबत खां, पाण खे परे रखो नशई माण्हुनि जे सोहबत खां, गिलाखोर माण्हुनि जे सोहबत खां।
अवां इन्हनि जे सोबतुनि खां पाण खे दूर रखो ॻोल्हे ॻोल्हे पंध करे कंहिं अल्लाह जे बाने वटि वेंदव त इंशाअल्लाह ताला तव्हांजी क़िस्मत सुठी थी पवंदी। बुखारी शरीफ़ जी हिकिड़ी ॿी हदीस मूंखे यादि आई आहे, दिल थी चवे मां तव्हांखे ॿुधायां त तव्हांखे ख़बर पए त नेकनि जी सोबत केतिरे क़दुरु क़ीमती आहे। दुरूद शरीफ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। बुखारी शरीफ की मशहूर हदीस पाक आलमन का तवा बुधी भूंदी। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइल था, अॻियनि क़ौमुनि में बनी इसराइल में हिकिड़ो शख्स हो, ज़ालिम हो, जंहिं 99 खून कया हा। 99 हिक घटि 100 खून के वॾो वहशी हो, वॾो ज़ालिम हो, मामूली ॻाल्हि ते माण्हू मारे छॾींदो हो ऐं माण्हू सभिनि खां डिॼंदा हुआ। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो, मन कतल मुमिनन मुतअम्मिदन फजज़ाउहु जहन्नम। रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे, जेको माण्हू कंहिं मोमिन मुसलमान खे मारींदो आहे त मां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन हिकिड़े मोमिन मारण वारे जी सज़ा जहन्नम में रखी छॾी आहे। ऐं ॿी आयत में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, फकअन्नमा क़तल अन्नास जमीआ। जेकॾहिं कंहिं माण्हूअ ॿिए माण्हूअ खे मारे विधो, हिकिड़ो माण्हू मारियई, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए इन हिकिड़े खे कोन मारियो आहे, इन सभिनी माण्हुनि खे मारियो आहे। फकअन्नमा क़तल अन्नास जमीआ। हिकिड़े माण्हू मारण वारे खे एॾो गुनाह हुआ ॼणो समूरा माण्हू मारे छॾे। अल्लाह से असांखे खून खां बचाए चओ आमीन। ॾाढे त आमीन चओ था, ज़ोर सां आमीन चओ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन्हीं शख्स 99 कत्ल कया हा, मुजादा आखिर हुयो तो मुसलमान, पर जमल जो आखिरी वक्त थियो आ, कुराड़ो थियो आ, बुढ़ड़ो थियो आ, ज़ईफ थियो आ, हुन जे उज़वन ताकत छॾे ॾिनी आ, मस्ती हस्ती हुन जी ख़त्म थी वई, हाणे हयाती हुन जी आखिरी आ, पोड़ो थियो आ। दिल में ख्याल कयई यार मूंखे भी मरणो आ, मरड़ी मरी अल्लाह जे आॾो वञणो आ, ऐं अल्लाह खे हिसाब किताब बि ॾियणो आ। मूं 99 खून कया आहिनि, कंहिं आलिम खां पुछां त मसइलो ॿुधाए को मुंहिंजे माफ़ीअ जो तरीक़ो आहे या न। बुखारी शरीफ में लिखियो पियो आ, इलाइके जो हिकिड़ो को आलिम हो, उन्हीं वटि वियो, कुहाड़ी हथ में या तलवार हथ में, मौलवी साहब जे कमरे में जो लंघियो तो मौलवी साहब हाली त ॾकी वियो, मशहूर हो न सही। अबा कीअं आयो आहे, वेह त बाबा वेहारे मौलवी साहब खे जी ख़ौफ़ वरतो, जी मौलवी साहब ड्रिजो न, मां मसइलो पुछण आयो आहियां। कहिड़ो मसइलो? चई मूंखे तूं सुञाणंदो आहीं, मूं 99 खून कया आहिनि, पर हाणे मूंखे ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे ख़ौफ़ वरायो वा, भला ॾे ख़बर मुंहिंजे लाइ को तरीक़ो, को रस्तो माफ़ीअ जो आहे या न। बोल साहब छा चवे हा, अदा पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन। सुभान अल्लाह, ॾाढे सुभान अल्लाह। पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन, अवगुण ऐ बकचा इयूं ढकण थी ढकजन, पुतोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धरा।
जोर सां सुभान अल्लाह। कारियूं कोझूं कूड़ियूं मूर न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियूं हाणे उन्हनि जूं आरियूं अदा समेरीअ ॿियो केरु सहे। अब माफ़ करण वारो केरु आहे? नालो धुक दफ़ो त खणो, ज़ोर सां चओ अल्लाह। केरु माफ़ करण वारो आहे? मौलवी साहब ये चवे सादा घबराए न, परेशान न थी। जे तू पेशेमान थियो आ त अल्लाह जे दर ते हलियो आ। अल्लाह ताला फरमाईंदो कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। सुभान अल्लाह। जोर सां, अञा जोर सां। अल्लाह ताला फरमाईंदो कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम, ऐ मुंहिंजा सोना नबी चओ मुंहिंजे बाननि खे, ऐ मुंहिंजा बानो जेकॾहिं तव्हां पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आ ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत मां आसरो ऐं उम्मीद न लायो। इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ, इन जे करे जो अल्लाह खां जॾहिं माफ़ी घुरबी आ त रब करीम सभई गुनाह बख़्शे छॾींदो आ। इन्नहू हुवल गफूरुर रहीम, इन्हीअ जे करे जो अल्लाह जी ज़ात बाबरकात गफूर यानी माफ़ करण वारो, रहीम माना रहम करण वारो भी आहे। मौलवी साहब खे ईअं चवण खपे हा अदा 99 खून क्या थी न, परवाह न करवे अल्लाह से को माफ़ी घुर माफ़ कदी। पर मौलवी साहब खे भी कयो कुटिया तो चेस्तड़े खबीस 99 खून करे वरी हाणे माफ़ी ला हलियो। 99 खून क्या थी सो खुदा तो के बख्शी दो उसी मुझे कमरे में। वो खूनी तो हुयो न चिमोल साहब 99 खून कोन बख्शी दो न चिमला जे 99 न बख्शी दो तो 100 भी कोन बख्शी दो। माशाअल्लाह करे मौलवी साहब के पूरो के कि हाणे 100 तो पूरो थियो जे 99 न बख्शे त 100 भी उते हुजे भला जे के 99 बख्शे त पो जो 100 वारो भी बख्शे छॾींदो। सुभान अल्लाह। चओ तक ते हलो जोर सां। जमल मुंहिंजा दोस्त थी 100 खून करे ॿाहिर निकितो आ। हिकिड़ो साम्हूं तव्हां जहिड़ो माण्हू गॾिजी वियो ॾिठई तलवार खे ताज़ी ताज़ी रत लॻी पई आ। पुछई सदा ॾे ख़बर काॾे वेहे? चई वयोसि मौलवी साहब खां मसइलो पुछण। मौलवी साहब मूंखे अढंगी वर्दी ॾिनी, दड़का ॾिना ऐं मूंखे चई त अल्लाह सही 99 खून कोन बख्शीदो आ त जे करे मूं दिल में चयो जे करे 99 न बख्शीदो त 100 बि हुन सां गॾु। सो मौलवीअ खे ढेर कयूं 100 पूरो कयूं वञा थो पियो। हुन चयोसि यार तो त ग़लत कयो। आलिम माण्हू उनखे तू 100 ते इते वञी पूरो करे छॾी कि बस बस मूंखे कावड़ थी वई। हुन मूंसां सुहिणो न ॻाल्हायो, सुठो ॻाल्हाए हा त मां जेकर हुनखे कोन मारिया हा। उन शख़्स चयोसि मां ॾस ॼाए? चई हा। चई फलाणे ॻोठ में हिकिड़ो अल्लाह जो वली वेठो आ। इहा सुभान अल्लाह कम जी न आहे। वलियन के मञण वारा जोर सां सुभान अल्लाह। फलाणे ॻोठ में अल्लाह जो वली थो रही, उन खुदा जे वलीअ वटि वञो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे वलियन वटि जेको वींदो आ उन जे लाइ अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महिरबानी जो दरवाज़ो खोलींदो आ।
उन्हीं खुदा जे वली खां वञी पुछ, उन जी सोबत में रहो, वो तोखे अहिड़ो ॾस ॾसींदो जो इंशाअल्लाह ताला तुंहिंजा ये 100 गुनाह क़त्ल वारा भी बख़्शजी वेंदा। ओ कातिल रवानो थियो, कहॾे रवानो थियो? चो अल्लाह जे वली ॾे। चओ काॾे रवानो थियो? अल्लाह जे वली ॾे रवानो थियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अञा कुछ टाइम थोड़ो हलियो हो। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू मलकुल मौत के फरमायो, ओ मलकुल मौत जे जी मुंहिंजा रब इन्हीअ जे 100 क़त्ल कया हन, इन्हीअ जो साह कढ। हाणे इन जी हयाती पूरी आहे, इनखे मार। मलकुल मौत आयो, उन्हीं रस्ते वींदे वींदे हुन जो साह कढई। मलकुल मौत जो कम रुगो साह कढण, पर उन साह खे वरी ॿिया मलाइक हन, हिकड़ा अज़ाब वारा जेके दोज़ख ॾे खणी वेंदा आहिनि, ॿिया वरी सवाब वारा जेके जन्नत ॾे खणी वेंदा आहिनि। मलकुल मौत तो हुन जो साह कढियो, पर ॿई मलाइक अज़ाब वारा भी आया, सवाब वारा भी आया। अज़ाब वारा चवनि पिया हिन जो रूह असां खे ॾियो, हिननि 100 खून कयो आ, 100 हिन खे दोज़ख में विझंदासे। वरी हो जेके सवाब वारा मलाइक चवनि पिया त न, बराबर हिन 100 खून त कया हा, पर पिशेमान थी अल्लाह जे वली ॾे रवानो थियो हुयो। तंहिंजे करे अल्लाह जे रहमत ॾे वियो पे। अल्लाह जी रहमत ॾे जेको वेंदो आहे तंहिंखे माफ़ी मिलंदी आहे। तंहिंजे करे असां हिन जो रूह जन्नत ॾे खणी वेंदासीं। हाणे ॿिन्ही मलाइकनि में जहिड़ो फैसलो केरु करे? जो अल्लाह फैसलो केरु कंदो बाबा? ॿई मलाइक खुदा जी दरगाह में विया। मुंहिंजा मौला, तोखे सभु ख़बर आहे हिन 100 खून कया हा, आखिरी खून आलिम जो कयई, हिन जो साह तो कढियो आ, हिन खे असां दोज़ख ॾे खणी वेंदासीं। ॿियनि मलाइकनि जो मौला पिशेमान थियो हो, पंहिंजे गुनाहनि ते नादिम हो, तुंहिंजी रहमत ॾे पे वियो। पोइ हिनखे मौक़ो न मिलियो जो हुन जो रूह निकिरी वियो, अञा पहुतो कोन, पर इरादो इहो हो। तंहिंजे करे असांजी मर्ज़ी आहे त असां जेके हवाले इहो रूह कर त असां हिनखे जन्नत ॾे खणी वेंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फैसलो फरमायो। ॿुध त ॿुधायां, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, खुली खुली चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अजीजो, अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालो इरशाद फरमायो, ओ मलाइका, जह जाए ते हिन 100 खून पूरा कया, यानी जह जाए ते आलिम खे मारियई, उन जाए खां उन अल्लाह जे वलीअ जे रस्ते ते विच खे मापियो। छा कयो? माप कयो। जे कॾहिं वलीअ खां परे या थोड़ो पंधु करे कत्ल करे, थोड़ो पंधु कयो थई, वली अञा परे या यो मां अल्लाह जे रहमत खां परे या, इनके दोज़ख ॾे वठी वञो। पर जे घणो पंधु करे वयो वा त गुनाहनि वारी जाइ खां हली घणो पंधु कयो थई, ऐं मुंहिंजे वलीअ खे वेझो थियो वा, पोइ जाथे मुंहिंजो वली वेझो हूंदो वा, उन वेझी रहमत वारी जाइ खे वेझो पहुतो वा, त वो माप कयो त मां अल्लाह जी ज़ात उन वलीअ जे सदके हुनखे जन्नत ॾींदोसांस। हिरणे हारियो बा हाजी रज़ा मोहम्मद मौला बख्श दावत आया हो। मां तव्हां खां पुछां थो त जो ख़बर ॻाल्हायो, चुप न कजो बेली। अल्लाह साईं खे ख़बर कान्हे छा जो पियो माप पियो कराए, त केतिरो पंधु कयो थई, केतिरो बाक़ी बचो आयो, अल्लाह खे इल्म हुयो या न? ज़मीनूं त मापीदार असांजा तपेदार,
उनके खबर काने बाबू जी बनी आहे नो मुखे मापे दे मुंजी बनी काथे आहे न जी काथे आ वो सरकारी रिकॉर्ड खणी अची तुंजी भी बनी मापी दो आ हुन जी बाबा तुंजी हिते दंगा तो जो हिते दंगा हाने अल्लाह के त सब खबर आ तो उन केतरो पंध कयो आ केतरो पंध बाकी आ वो मलाइकन के चुप जो मापियो इन्ही में हिकमत आ केड़ी अल्लाह ताला असाई तवा के सेखारे थो बुधाए थो तमा अल्लाह के खबर त आहे पर माप इन्हीअ जे करे थो कराया जो जहान के खबर पए त मुझे दोस्त के जे करे थोड़ो भी वेझो हूंदो आ त मां उनके माफ कंदो आहियां मलाइकन जमल जमीन के मापण शुरू हेरे निहार जो जब मलाइकन जमीन के मापण शुरू कयो ते हे 10 वारी जमीन जाथे 100 मानू पूरा करे मारिया हई उनके अल्लाह चयो जमीन मुझो चवण थी तू सोड़ तू वेकरी थी वञ वेकरी वडी थी वञ आई जेका वलीय वारे पासे वारी जमीन ही उनके खुदा चयो तू सोड़ी थी वञ हेठ पाण के सुकड़जी वञ सोड़ो बना मलाइकन जो मापियो त विच खां हिकड़ी गिराठ छा चवंदा हो गिरडाठ चवंदा हो बाड़ी चवंदा हो छा चवंदा गिरठ विर्थ है विर्था हे बी शया ही बी शया ही चाहे हे विर्थ मलाइकन जो मापियो त जाथे मारियो हई मानू उनी मारण वारे विच खां अल्लाह जे वली दे हिकड़ी विर्थ वधी पयो अल्लाह तबारक व तआला मलाइकन के चयो हे त विर्थ वधियो आ पर जे हिकड़ो इंच भी वधे हा तब मुझे यार दे वेझो आई मां अल्लाह जी जात नके माफ करे सजा हा पर हे त विर्थ जेतरो वधी वियो आ तंजे करे हिन मुझे बाने जे रूह के जन्नतुल फिरदौस दे खणी वञो जोर सां सुभान अल्लाह हाने तवा खां मां पुछां तो गल्हाए जो बेली मेहरबानी करे त अल्लाह वारन जे सोहबत में फायदो आहे या नुकसान आ ॾाढे गल्हाए अल्लाह वारा फायदो ॾियनि था या नुकसान पोइ मुल्ला छो छिता थिया आहिनि खुदा फिटायो पीरन में छा है वलियन में छा है दरवेशन में छा है बस सब कुछ अल्लाह बाबा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तो सब कुछ आहे पर हू बि अल्लाह वारा हन एॾे निहारियो जंहिं वटि सीमेंट हूंदो आ उनखे छा चवंदा हो सीमेंट वारो छा चवंदो आहे बाबा जंहिं वटि कपिड़ो हूंदो आ उनखे छा चवंदा हो ॾाढे ॻाल्हाईंदा हलो नथा ॻाल्हायो तो बस मां बस थो कयां कलाक थी वियो आहे हा साईं इलाही ॾींहं आया आहिनि त माना मां रुॻो वेठो ॻाल्हायां तव्हां न ॻाल्हाईंदव तव्हां बि ॻाल्हायो न माशाअल्लाह तव्हां त चई छॾियो कलाक पर मुखां पुछो तो मुंहिंजी कहिड़ी हालत आहे आमीन आमीन दुआ कजो मुंहिंजा सोना ही विच ते सोनो साईं सैयद असांजो नूर अली शाह हो जे रोज सुबह शाम पे फोन कया त साईं हाजी रज़ा मोहम्मद वारन जी खैरात आ यारी शरीफा मौला बश तो चवे तव्हां अचो हकीकत में मां हिन तव्हां जे मुल्क जो सफ़र करण छॾे ॾिनो कावड़ कान्हे गुस्सो कोन्हे कहते नाराज कोन आहियां असल छा आहे त मां पंहिंजे उम्र जी तक़ाज़ा जे करे जेका मुंहिंजी हाणे उम्र आहे न साईं इहा मुंहिंजी उम्र एॾो लंबो सफ़र सुबुह जो हलिया आहियूं माशाअल्लाह सुभान अल्लाह 11:30 हलिया आहियूं हिते तव्हां वटि 10 बजे पहुता
बुजुर्गो शहर में थोरो कराची रोड ते असां हिकड़ी होटल ते मंझंदि जी बुख लगी बटरे मानियूं खाधियूंसूं चांहि बि कान पीतीसूं पाणी बि कोन बस पीतोसूं इहो ईअं भॼंदा 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 सांझी निमाज़ अची पढ़ी आहे हब में उतां तव्हां वटि पहुताऊं हक़ीक़त में नाराज़ न थियो कावड़ न कजो ऐं इहो बि दिलि मां कढी छॾियो त को मां कंहिं ते नाराज़ आहियां न तव्हां सुन्नत जमायत जा मुंहिंजे अखियुनि जा नूर आहियो तव्हां असांजे दिल जा हीअं जा हार आहियो अव्हां खे ॾिसंदा आहियूं असांजी दिलि ख़ुशि थी पवंदी आहे ईअं अव्हां जे ॾिसण सां तव्हां खे मां ठरी पवंदो आहियां पर मजबूरी आहे उन मजबूरी जे करे 12-12 14-14 कलाक सफ़र जवानी में त माण्हू करे सघे थो पर हाणे हीअ उमिरि न आहे तंहिंजे करे जेकॾहिं अचूं त सुभान अल्लाह जे न अचूं त नाराज़ न थींदा कयो सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन बाबा अल्लाह सही के असां त मञींदा आहियूं न बाबा असां खे त बाबा अल्लाह पीरन फकीरन अल्लाह अल्लाह अड़ी बेवकूफ अल्लाह से के केर नथो मञे तव्हां जे गुमान में माना असां अल्लाह जा मुनकिर आहियूं तव्हां जे ख्याल में तव्हां मुवाहिद पुट आहियो बाक़ी असां जेके से मुशरिक आहियूं अव्हां दीन सिखिया हो असां माना सब नऊज़ बिल्लाह न असां जो अकीदो आहे सीमेंट वारे खे छा चइबो आहे सीमेंट वारो चूने वारो छा खे चइबो आहे चूने वारो जंहिं वटि कपिड़ो हुजे उनखे छा चइबो आहे लोह वारे खे छा चइबो आहे सिरुन वारे खे छा चइबो आहे ईअं चवंदा हो न बाबा ऐं जंहिं वटि अल्लाह मिले उनखे छा चइबो अल्लाह वारा छा चइबो तनखे असां त उन अल्लाह जे बाननि जा तालिब आहियूं उहे अल्लाह जो ॾसु था ॾियनि पिया उहे अल्लाह जे वलीयनि बि असांखे अल्लाह ॾसियो आहे असांखे मंदर कोन ॾसियो अथनि असांखे मढ़ी कान ॾसी अथनि असांखे मुजादा बुत परस्ती कान सेखारी अथनि उन अल्लाह जे वलीयनि असांखे नमाज़ रोज़ो ज़िक्र हज ज़कात सेखारी आहे उन अल्लाह जे बाननि असांखे क़ुरान हदीस दीन ईमान सेखारियो आहे बाक़ी तव्हां ठेकेदार हो अल्लाह सही जा न असांजो अक़ीदो आहे मिट्टीअ मां आदम जो जिस्म कहें बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहें करायो फिरौन जे झोलीअ में मूसा कहें न पायो फिरौन जे झोलीअ में मूसा कहें न पायो ज़मीन जे तख्ते ते नबी कहे घुराया सो अल्लाह 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 आ सो केरा चो अल्लाह 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 आ बना है फलक अर्श कुर्सी जमी कहे बनाया सो अल्लाह 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 आ फलक अर्श कुर्सी सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह कत्यूं कुत्ते बतारा कया कहे जे रोशना बिना वटे कपह जे बिना रमज़ रोगन हे तव्हांजी बत्ती बरे थी पर जनरेटर हले थो जनरेटर में तेल वा त मुजादा बत्ती भी आहे पर जे तेल खत्म थी वने त रोशनी खत्म थी वेंदी
ऐं तेल बि तॾहिं मिलंदो जॾहिं पैसा हूंदई जे पैसा न हूंदई त तेल बि कोन मिलंदो तेल बि कोन मिलंदो त बत्ती बि कान ॿरंदी वाह मुंहिंजा मौला तुंहिंजी ज़ात तां कुर्बान वञा किरोड़े साल गुज़री विया सिज चंड तारा रोशन न को उनमें तेल आ न को वट्या न को उनमें को पेट्रोल आ न को उनमें मुंहिंजा ख़ालिक तो को गैस विधो आ ईअं पाण ई जहान रोशन लॻो पियो आहे सुभान अल्लाह ज़ोर सां कतियूं कुते बतारा कया कहीं जे रोशन बिना वटे कपह जे बिना रमज़ रोगल सभिल के सरचाए ॾिसे की न ॾोहन सभिल के सरचाए सुभान अल्लाह कॾहिं अल्लाह से असांजे ॾोहन खे ॾिसी मानी बंदि कई आहे कॾहिं अल्लाह से सिज जी रोशनी असां तां ख़त्म कई आहे कॾहिं मुंदूं मौसमूं गर्मी सर्दी खे ख़ुदा मटायो आहे कॾहिं ज़मीन मां पाणी खे खुश्क कयो आहे न असांजे गुनाहनि खे ॾिसी कोन थो पियो थो महिरबानी करे कतियूं कुते बतारा कया कहीं जे रोशन बिना वटे कपह जे बिना रमज़ रोगल सभिल खे सरचाए ॾिसे की न ॾोहन सभिल खे सरचाए ॾिसे की न ॾोहन ज़मीन जे तख्ते ते नबी कहे घुराया सो अल्लाह 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 आ फलक अर्श कुर्सी जमी कहे बनाया सो अल्लाह 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 आ फलक अर्श कुर्सी सुभान अल्लाह लखे सवे सदियूं गुज़री वियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो फर्क आयो आहे ॻाल्हायो बाबा को फर्क आयो आहे लखे सवे सदियूं गुज़री वियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो लखे कहे जियारा लखे कहे माराया सो अल्लाह 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 आ फलक अर्श कुर्सी जमी कहे बनाया सो अल्लाह 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 आ हथ मथे खणो जेको थकजी पियो आहे सभिनी खयो अबा हथ मथे खयो बाबा हलूं या बस कयूं ॿुधंदो या बस कजे छा असीं अल्लाह खे मञूं था या न ॻाल्हायो 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 असीं ख़ुदा खे मञूं था या न असो अल्लाह से जो तो शान बयान था क्यों पिया असां सब कुछ तो अल्लाह जे हथ में आ पर अल्लाह पाक जी ज़ात इहो भी चयो आ न त मां पंहिंजे दोस्तन खे भी ताकत ॾींदो आहियां छा कंदो आहियां पंहिंजे बानन खे कुवत ॾींदो आहियां ताकत ॾींदो आहियां मुंहिंजा दोस्तो ही चवंदा आहिनि त क़यामत में पीर फकीर वली तव्हां जो साथ कोन ॾींदा गलत था चवन गलत था चवन गलत था चवन अचो त मां तव्हां खे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां सुभान अल्लाह चओ त ॿुधायां
ही था चवन त पीर फकीर वली कुछ कम न ॾींदा। ॿुधो अल्लाह ताला फरमाए तो अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन। कुरान पाक में अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो आ त दुनिया जा दोस्त जन जूं पाण में दुनिया में यारियूं हूंदियूं उहे क़यामत जे ॾिहाड़े हिक ॿिए खां बेज़ार थी वेंदा। केरु कंहिंजो साथ कोन ॾींदो, को दोस्त कंहिं दोस्त जे वेझो कोन ईंदो। अल अखिल्लाउ माना खलील दोस्त, अखिल्ला बादुहुम लिबादिन अदुव्व जा दुख मुखालिफती बीहंदा वे जो साथ को न ॾींदा। अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इहे दोस्त दोस्तन खां धार थींदा पर अॻिते इल्लल मुत्तक़ीन जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार बाना हूंदा से पंहिंजे दोस्तन ऐं मुरीदन खे ॻोल्हींदा वतंदा। सभई जो सुभान अल्लाह। याने दोस्त जेके बेज़ार थींदा उहे दुनिया वारा बेज़ार थींदा। केर बेज़ार थींदा चओ बाबा? ॾाढे हेॾो वारा औलाद जे पासे वारा ॻाल्हायो। केर बेज़ार थींदा? सभई हथ मथे खणी ॻाल्हायो। केर बेज़ार थींदा? दुनिया वारा। अल्लाह ताला फरमाए अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व ये दुनिया जा दोस्त तव्हां खां बाग़ी बेज़ार थी पवंदा पर इल्लल मुत्तक़ीन बाक़ी जेके न मुत्तक़ी परहेज़गार वली बाना हूंदा उहे वली पंहिंजे मुरीदन खे ॻोल्हींदा वतंदा। अॼु तव्हां यारहीं कई आहे अब्दुल कादिर जीलानी जी। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। पीरान पीर के मञो था ना? चो सुभान अल्लाह। गौसे आजम वो पाण इरशाद फरमाइन था तयदी अलल मुरीदे कसमाय अलल अर्दे। हजरत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमायो आ तो मुंहिंजो हथ हेॾे निहारियो मुंहिंजो हथ मुझे मुरीदन जे मथा एड़े तरीके सा आहे जिए आसमान जमीन जे मथा आहे। मिसाल बाबा तहां जे हिन काठोड़ जे इलाके में जेका जमीन आ वा आसमान जे हेठों आ या आसमान खां ॿाहिर आ? ॻाल्हायो। वढ वारी जमीन आसमान जे हेठां है या ॿाहिर आ? मिली ॻाल्हायो न। ईअं त कलाक मां कोन ॻाल्हाईंदुसि, तव्हां ॻाल्हायो त मां बि ॻाल्हायां न। बाबा खुशदार वारी कलात वारी जमीन आसमान जे हेठां या ॿाहिर? असांजे शाहपुर चाकर वारी आसमान वारे साये जे हेठां मदीने वारी जमीन, बगदाद वारी, हिंदुस्तान वारी, चीन जर्मनी जापान वारी माना रूह जमीन ते जिथे भी का जमीन आ वह आसमान जे हेठां है आसमान मथा है। हजरत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी ये तो फरमाए मुझो मुरीद जमीन जे केड़े भी हिस्से ते हुजे पर मुझे हथ जे हेठां आहे। नजर तो इला बिलादिल्लाहि जमअन कखरदिलतिन अला हुक्म इत्तिसाली। पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला नो फरमाइंदो आ तमा अल्लाह जो सारो जहान सारा मुल्क घुमी ॾिठा आहिनि मुझे नजर जे आॾो ईअं आहिनि जीअं तिरीअ जे मथां राईअ जो दाणो पियो हुजे। राई चवंदा हो, सरिया चवंदा हो, अहोर चवंदा हो, छा चवंदा हो? सरिया भी चवंदा हो, राई भी चवंदा। दाणो वॾो आ, पाव खन आहे, पाव खन इंच खन भला आहे, इंच खन ज़रड़ो आ।
हज़रत गौस पाक फरमाए तो राई जो दाणो ज़रड़ो आ ओ तुझे त्रीअ जे अॻियो आ त तुझे अखियुनि जे चौधारी हो तुझी अख फिरेस थी पई तुझे नज़र खां परे न आहे पीरान पीर फरमाए तो सॼो जहान बि मुंहिंजे नज़र खां परे न आहे पाण फरमाए था लौ कान मुरीदी बिल मशरिक़े व अना बिल मग़रिबे व कशफत औरतहु लसदरदुहा हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो फरमाईंदा हन मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते हुजां जेकॾहिं मुंहिंजे मुरीद खे का तकलीफ़ अची वञे गौस पाक फरमाए तो त सॾणो कम मुरीद जो आ पहुचण कम मां पीरान पीर जो आ सॾ करे सॾ कंदो त मां पहुचंदो सांस जेकॾहिं हुनखे पक्को इख्स वेसा हो ऐं यकीन मूं में आहे त पाण फरमाईंदा सॾे ॾिसे ऐं इंशा अल्लाह ताला जेकॾहिं हिकिड़े टाइम ते 100 सॾींदा त 100 खे सॾ ॾींदुसि पाण फरमाईंदा हिकिड़े टाइम ते 1,00,000 माण्हू सॾ कंदा त 1,00,000 खे बि सॾ ॾींदुसि इहा कहजी ताक़त आ चओ अल्लाह पाक जी ताक़त आ जेका अल्लाह सही पंहिंजे वलियन खे अता थो करे पियो ऐं अल्लाह जो वाइदो आ त मां पंहिंजे बानण खे इहा ताक़त ॾींदो आहियां औलिया अल्लाह जी ताक़त जे लाइ हदीस पीठी आ जंहिंमें अल्लाह ताला जो फरमान आ कुदसी हदीस आ अल्लाह ताला फरमाईंदो आ मा यज़ालु अब्दी यतकर्रब इलैया बिन नवाफिल हत्ता अहबबतुहु फैज़ा अहबबतुहु फकुल्तु समाहु अल्लज़ी यस्मउ बिही व बसरहु अल्लज़ी युबसिरु बिही व यदहु अल्लती यब्तशु बिहा वला इन सअलनी लउतियन्नहु सही सही हदीस आ बुखारी में बीठी आ अल्लाह ताला फरमाईंदो आ मुंहिंजो बानो जॾहिं मुंहिंजो कुर्ब हासिल कंदो आ नफली इबादत पढ़ी मूंखे वेझो थींदो आ मां अल्लाह जी ज़ात न पंहिंजे बाने सां मुहब्बत कंदो आहियां छा कंदो आहियां हत्ता अहबबतुहु मां उन बाने सां मुहब्बत कंदो आहियां पोइ मुहब्बत करण खां पोइ मां पंहिंजे बाने खे इनाम ॾींदो आहियां छा कंदो आहियां जॾहिं मुहब्बत कबी आ त पोइ इनाम ॾिबो आ अल्लाह ताला फरमाए थो वली सां मां मुहब्बत कंदो आहियां त पोइ उनखे इनाम ॾींदो आ छा ॾींदो आ कुल्तो समाहु अल्लज़ी यस्मउ बिही अल्लाह ताला फरमाए तो उन वलीअ जे ॿुधण वारी ताक़त मां रब बणबो आहियां उन वलीअ जे ॾिसण वारी ताक़त मां रब बणबो आहियां मां अल्लाह जी ज़ात उन जे हथनि वारी ताक़त मां रब थींदो आहियां जंहिंसां पकड़ींदो आ एतिरे क़दुर जो उन वलीअ जे घुमण फिरण वारी ताक़त मां रब हूंदो हा जंहिंसां घुमंदो आ एतिरे क़दुर जो अल्लाह ताला फरमाए थो वला इन सअलनी लउतियन्नहु उन बाने सां मुंहिंजी एतिरी त मुहब्बत हूंदी आ जेकॾहिं मूंखां को बि सवाल कंदो आ त मां उन जो क़बूल कंदो आहियां तवज्जो कयो अल्लाह जो वाइदो आ वला इन सअलनी जेकॾहिं मूंखां मुंहिंजो वली घुरे सवाल करे ल उतियन्न हू मां हुनखे ज़रूर ॾींदुसि हिकिड़ो हूंदो आहे त मां सवाल कई त ॾींदोसांसि सवाल कई त ॾींदोसांसि न पर चओ तो ज़रूर ॾींदोसांसि हाणे तव्हां खां मां पुछां थो पीरान पीर सवाल थो करे ऐ मुंहिंजा मौला हीअ मुंहिंजी मुरीदियाणी बुढ़ड़ी आ हिन जो बेड़ो जंज समेत घोट कुंवार समेत दरिया में बुढ़ी खत्म थी मरी वयो आ
हाणे मां अब्दुल कादिर तोखां सवाल तो कयां, तोखे ताक़त आ मुंहिंजा मौला हिन खे ज़िंदह भी फरमा, हिन खे ॿाहिरि भी कढ। छा मूंखे ॿुधा त अल्लाह पंहिंजो वाइदो निभाईंदो या न निभाईंदो? अल्लाह जो तो वाइदो आहे न, वला इन सालनी लऊतियन्नहु, मुंहिंजो वली मूंखां सवाल कंदो त मां ज़रूर कंदो आहियां। पोइ जेकॾहिं अल्लाह जो प्यारो अब्दुल कादिर जीलानी रब खे चवे मुंहिंजा मौला बेड़ो बुॾी वियो आहे, ॿोड़ण वारो भी तूं आ, गरक भी तो कयो आहे, मारियो भी तो आहे, पर मां सवाली भी तोखां आहियां, तू हिन बुडल बेड़े खे तार। अल्लाह ताला चवंदो आहे मुंहिंजे बाने जी दुआ रद्द न कंदो आहियां, मां रब दुआ क़बूल कंदो आहियां। पीरान पीर जे दुआ सां बुडल बेड़ो निकिरी आयो। सभई चओ सुभान अल्लाह। हे वहाबी चवंदा त किथे कहिड़े किताब में लिखियल आहे? अचो त मां तोखे किताब ॾेखारियां न, तोखे ख़बर ई कान्हे कहिड़े किताब में हलिया ॾेखारिया आहे। असांजो किताब ॾेखारींदोसीं, तूं चवंदे त तो ठाहियो आहे, पर तव्हांजो मौलवी अशरफ अली थानवी उन किताब लिखियो आहे इमदादुल मुश्ताक इला अशरफिल अखलाक। उन इमदादुल मुश्ताक इला अशरफिल अखलाक में मौलवी अशरफ अली थानवी देवबंदन जो वॾो मौलवी आहे। ओ चवे थो त माण्हू था चवनि हिकिड़ो बेड़ो, हिकिड़ो न पीरान पीर कई तारिया। सुभान अल्लाह, ज़ोर सां केर थो चवे? चवे थो त ॿिया था चवनि हिकिड़ो बेड़ो। अशरफ अली थो त मूंखां पुछो मां ॿुधायांव, हिकिड़ो न कई बेड़ा हा जेके पीरान पीर रज़ी अल्लाह ताला ने दुआ सां तारे ॾेखारिया हा। हकीकत में जेका बि औलिया अल्लाह वटि करामत हूंदी आहे न सही, उहा करामत अल्लाह जी अता हूंदी आहे, अल्लाह जो इनाम हूंदो आहे, रब पंहिंजे बाने खे ॾींदो आहे। अल्लाह जी कुदरत उहा बि मञणी आहे, नबीअ जो मोजज़ो उहो भी मञणो आहे, वलीअ जी करामत उहा भी मञणी आहे। जे कुदरत जो इनकार कयई त बि बेईमान आहे, जे मोजज़े जो इनकार कयई त बि बेईमान आहे, जे करामत जो इनकार कयई त बि बेईमान आहे। असां अल्लाह जी कुदरत भी मञींदासीं, नबीअ जो मोजज़ो भी मञींदासीं, त वलीअ जी करामत भी मञींदासीं। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे खुदा ताला वॾो महबूबियत जो मक़ाम अता फरमायो हो। जेका भी दुआ घुरंदा हा सा अल्लाह ताला उन जी कबूल फरमाईंदो हो। अल्लाह ताला उन खे इहो मक़ाम ॾिनो हो जो महबूब सुबहानी वारो लक़ब सिर्फ पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी खे आहे, ॿिए कहीं खे भी कोन्हे को महबूब सुबहानी, माना अल्लाह जे दरगाह जो महबूब आहे। जिथे महबूबियत हूंदी आहे उते महबूबियत सां लेखा कोन थींदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यारी करण वारा, तोखे मुबारक हुजे जो तू पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे रूह खे ईसाले सवाब कंदो आहे। छा कंदा आहियो? चओ ईसाले सवाब, माना सवाब पहुंचाइबो आहे। या अल्लाह, ही जेका अॼु ख़ैरात कई आहे, हाजी रज़ा मोहम्मद तो चवे, मौला बख्श चवे थो, मुंहिंजा मौला असां ये जेका ख़ैरात कई आहे, ही जेको लंगर रधियो आहे, असां जेके भत पचायो आहे, मेहमान खे मानी खारायूं था, या तो अल्लाह जे रज़ा जे लाइ आहे। कंहिंजे लाइ आहे? कंहिंजी रज़ा जे लाइ? इन जो सवाब मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी खे था पहुचाए। हे वरी सुभाणे छा चवंदा? न तव्हां अलाह कारण कोन कंदा हो, तव्हां पीरान पीर लाइ कंदा हो। अड़े कयूं त असां था, असांखे ख़बर, चंडरा तोखे त ख़बर ई कान्हे का। करण वारा असां, धगे कोहण वारा असां, चांवर चोखा पचाइण वारा असां, मानी पचाइण खाराइण वारा असां। वो असां जे तो शक छो तो करी पियो? असां चऊं था बाबा असां जो कुछ कयो आ अल्लाह जे नाले। वेठो आ ना हाजी रज़ामंद, पुछो साईं साहब काजे नाले आ? मुलाबिश काथे आ? मुलाबिश काजे नाले आ? ॾाढे त ॻाल्हि ॿुधनि, ॿुधो बाबा, करण वारा चवनि था असां अल्लाह जे नाले कयो आहे। पोइ अल्लाह जे नाले वारी शइ खाइजे या न खाइजे? ॾाढे ॻाल्हायो। मालकुम अल्लाह ताकुलू मिम्मा ज़ुकिर रसूलुल्लाह अलैहि। क़ुरान में अल्लाह से फरमाया छा थियो अथव?
अवां खे थियो छा आहे जंहिं शइ ते अलाह जो नालो थो वठिजे खाओ छो नथा माना अलाह जे नाले वठण खां पोइ शइ हिलाल आहे अल्लाह जे नाले वठण खां पोइ शइ छा आहे बाबा हिलाल आहे अल्लाह जे नाले ते जेका शइ कोई बि आहे अवां अॼु जेका ख़ैरात कई हिन निहारियो हाजी साहब खां पुछो मौला बशक खां पुछो तव्हां बकरी कुठी ढगो कुठो गाबो कुठो पाॾो छा चयो यारी 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 या चयो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जी तव्हां बराबर चयो आहे यारहीं 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 छुरी वहाइण जे टाइम ते यारहीं 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 पोइ बराबर हराम आहे पर जे तव्हां चयो आहे बिस्मिल्लाह सभई त चओ सवाब थिएव बिस्मिल्लाह अल्लाह अकबर त अल्लाह अकबर जे नाले सां उहा शइ हलाल आहे ऐं उहा नाले बि अल्लाह जे आहे ऐं उहा अल्लाह जे नाले ते शइ ख़ुदा जे ख़ल्क़ खे खाराइजे को ॾोह कोन्हे बाक़ी रहियो सुवाल वरी छा चवंदा अबा ग़रीब कोन था खाइनि सभु वॾेरा था खाइनि रियाव था कयो बाबा रियाव जेको आहे उहो दिलि में हूंदो आहे या ॿाहिरि में हूंदो आहे रियाव दिल में हूंदो आहे न वहाबिन खे असांजे दिल जी कीअं ख़बर पई नंबर 2 ग़रीबन खे त नथा खारायो वॾेरनि खे था खारायो छा वॾेरे खे मानी खाराइण शाहूकार खे मानी खाराइण गुनाह आहे उन खे साह कोन्हे पोइ अलाह खां मुतालबो कयो न मौला वॾेरा सभु बुख मार कंहिं खे न खाराए रुगो ग़रीबन खे खाराए ओ मुंहिंजा सोना हज़रत नबी करीम जी ज़ात बाबरकात जी हदीस आहे पाण फरमाइनि था जेकॾहिं तव्हां चाहियो था त अल्लाह जो कुर्ब तव्हां खे जल्दी मिले छा अल्लाह जो कुर्ब तव्हां खे जल्दी मिले त सोनो नबी पाक फरमाए थो त ख़ल्क़ ख़ुदा जी खे मानी खारायो ऐं बिना फर्क जे खारायो अमीर खे बि खारायो गरीब खे बि खारायो पंहिंजे खे बि खारायो पराए खे बि खारायो ज़रूरतमंद खे बि खारायो बग़ैर ज़रूरत वारे खे बि खारायो छो त अल्लाह जो शान आहे वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा हर शइ चुरंदड़ पुरंदड़ खे मां रब खाराईंदो आहियां रब थो चए मां खारायां थो तव्हां मूं वारी सिफ़त पाण में पैदा कयो मां बि खारायां थो तव्हां बि खारायो अमीर खे गरीब खे फ़कीर खे सभु कंहिंखे खारायो पर खारायो नाले अल्लाह जे पोइ जेका शइ तव्हां अल्लाह जे नाले खाराईंदा हो रब चवंदो आहे मां उहा क़बूल फरमाए छॾींदो आहियां मां दुआ कयां थो अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अवां जी भी हाज़िरी क़बूल फरमाए असांजे फ़कीर साईं हाजी रज़ा मोहम्मद ऐं अदे मौला बख्श वारनि जी अल्लाह से यारी मंज़ूर फरमाए ऐं तव्हां जेके भी हितड़े आया हो अल्लाह से तव्हां सभिनी जो अचण वेहण ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह से तव्हां खे असां खे 5 वक्त नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए नमाज तव्हां घटि था पढ़ो इहो सुठो कम नाहे नमाज ज़रूर पढ़ो मस्जिदूं आबाद कयो पंहिंजे सजदनि खे अल्लाह जे दरगाह में हाज़िरी भरे मस्जिदुनि खे सजदनि सां आबाद कयो पंहिंजे औलाद खे भी नमाज जो हुकुम ॾींदा कयो इंशा अल्लाह ताला तव्हां जेकॾहिं नेकी जो कम कंदो नमाज पढ़ंदो मस्जिदूं आबाद कंदो पंहिंजे बचड़नि खे क़ुरान करीम जी तालीम ॾियारींदो त इंशा अल्लाह ताला ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसंदासीं असांजो तव्हांजो मुर्शिद हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु ओ कमाल जो साहिब आहे पीरान पीर वाइदो कयो आहे त जंहिं बि मूंसां हीअं कड़ो कड़े में मूंसां हीअं कड़ो ॻंढियो आहे क़यामत ताईं जेको मुंहिंजे सिलसिले में आहे इंशा अल्लाह ताला मां उन जी क़यामत में शफ़ाअत फरमाईंदुसि वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इलाहुल आलमीन हिते जेके भी असां आयासीं असां सभिनी जो अचण क़बूल फरमा साईं हज़रत मौलाना नूर मोहम्मद मेंगल साहब जन ठीक नाहिन उन्हनि जी तबीयत खराब थी पई आहे नूर मोहम्मद गदो मेंगल आहे न अच्छा नईमी साहब
मौलाना नूर मोहम्मद नईमी साहब त पंहिंजे जलसन में हूंदो आ को हुन को ऑपरेशन करायो आ दुआ कयो अल्लाह हुनखे शफ़ा नसीब फरमाए या अल्लाह जेके भी बीमार हन तन सभिनी खे शफ़ा अता फरमा हाजी रज़ा मोहम्मद जो को भाइटियो बीमार आ उन वीचारे खे को कैंसर जी तकलीफ़ आ दुआ कयो अल्लाह हुनखे शफ़ा नसीब करे तव्हांजे घरनि में असांजे घरनि में जेके बीमारियूं आहिनि या अल्लाह दूर फरमा मुंहिंजा मौला असांखे किननि किननि मर्ज़नि खां बचाए बुछड़नि बुछड़नि बीमारनि खां पनाह ॾे या इलाहुल आलमीन असांखे पंहिंजे महबूब जे सदके में मदीने शरीफ जी बार बार ज़ियारत नसीब फरमा बैतुल्लाह शरीफ जी बार बार हाज़री नसीब फरमा उहे कम करा जंहिंमें तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे या अल्लाह तू असांखे उन्हनि कमनि खां बचा जंहिंमें तू नाराज़ ऐं तुंहिंजो हबीब नाराज़ हुजे ऐं मुंहिंजा मौला हिते इन सयारे जी मौसम में थदकार में जेके भी वेही बाना तुंहिंजे दरगाह में तुंहिंजो क़ुरान ॿुधो अथनि हदीस ॿुधी अथनि अल्लाह जे बाननि जो ज़िक्र ख़ैर ॿुधो अथनि मौला सभिनी जी हाज़री क़बूल फरमा साईं हाजी रज़ा मोहम्मद जे रिज़्क़ में बचन में बरकतूं नसीब फरमा साईं मौला बख्श जे कारोबार में बरकतूं नसीब फरमा या इलाहुल आलमीन ॿियनि सभिनी खे भी रिज़्क़ रोज़ी कुशादो नसीब फरमा असांखे बार बार मदीने जो दीदार करा बार बार बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा मुंहिंजा मौला हिन इलाइक़े खे आबाद फरमा मुंहिंजा मौला रहमतुन बरकतुन वारा मींहं वसाए उन्हनि मींहनि सां जंहिंसां शहर खे ॻोठनि खे आबादी में फसल में बरकत पवे असांखे नुक़सान वारनि बारिशुनि खां पनाह ॾे या अल्लाह तूं असांजा फसल असांजा पोखूं सभु भलियूं बणाए असांजे मुल्क खे ॾुकार ऐं कहत साली खां पनाह ॾे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद या इलाहुल आलमीन जेके असांजा अज़ीज़ करीब दोस्त जहान छॾे आ तन जी मग़फ़िरत फरमा इलाहुल आलमीन के नबी पाक जी शफ़ाअत नसीब फरमा या अल्लाह उन्हनि जे क़ब्रुनि खे रसूलुल्लाह जे नूर सां भरपूर फरमा ख़ुसूसन असांजो दोस्त गौस बख्श साहब जहान छॾे वियो मौला उन जी मग़फ़िरत फरमा उनखे नबी पाक अलैहिस्सलाम जी शफ़ाअत नसीब फरमा उनखे क़ब्र में मुस्तफ़ा जे नूर जे सदके राहत नसीब फरमा इलाहुल आलमीन ॿियनि अज़ीज़नि दोस्तनि जा जेके भी मिट माइट जान छॾे आ तन जी मग़फ़िरत फरमा साईं नूर अली शाह जो वालिद साहब ऐं संस बिरादर साईं निर्मल शाह उन्हनि जी भी मग़फ़िरत फरमा उन्हनि जा भी दर्जात बुलंद फरमा ॿी जेका एतिरे जुमिरे जमात आई आहे जंहिंजो को अज़ीज़ करीब जहान छॾे वियो आहे मौला उन्हनि जी मग़फ़िरत फरमा मौलाए पाक सभिनी जा बेड़ा पार फरमा सभिनी जे दिल जूं तमन्नाऊं मुरादूं पूरियूं फरमा या अल्लाह कर्ज़न मर्ज़न मुसीबतुनि खां असांखे पनाह ॾे मुंहिंजा मौला असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा पाकिस्तान जे आर्मीअ खे पाकिस्तान संभालण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह हिते जेके भी सवाली आया सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम।